मीरपुर माथेले में मुबैना डील के इल्ज़ाम में CIA पुलिस जा 3 एहलकार गिरफ़्तार, जिन मथां केस दाख़िल किया वियो आहे। पुलिस एहलकार शहरनि खे गिरफ़्तार करे निजी जगह ते रखी डील कंदा हुआ। गिरफ़्तार थियल एहलकारनि में अली अकबर भुट्टो, माशूक खमरो ऐं शफ़ीक पिताफ़ी शामिल आहिनि। अहम ख़बर आहे मीरपुर माथेलो खां, जिते मुबैना डील के इल्ज़ाम में CIA पुलिस जा 3 एहलकार गिरफ़्तार किया हुआ, जिन मथां केस दाख़िल किया वियो आहे। पुलिस एहलकार शहरनि खे गिरफ़्तार करे निजी जगह ते रखी करे डील कंदा हुआ। पुलिस जो इहो चवणु आहे। गिरफ़्तार थियल एहलकारनि में अली अकबर भुट्टो, माशूक खमरो ऐं शफ़ीक पिताफ़ी शामिल आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही CI पुलिस जा जेके एहलकार आहिनि अकबर भुट्टो, शफ़ीक पिताफ़ी ऐं माशूक खमड़ो, इन्हनि जी ॾेरकी में किथां निजी जगह हुई जिते पारां 2 मंशियात फ़रोश जेके अहम डीलर हुआ उहे उन वटि गिरफ़्तार थियल हुआ। मुबैना तौर ते उन्हनि जे वारसनि सां उन्हनि जी डील जेका हलंदड़ हुई, अहिड़ो इतला जेको SSP समीला सुमरे खे ॾिनो वियो। समीला सुमरे टीम पारां उन निजी जगह ते छापो हयो वियो, जंहिंमें हिकु जेको आहे 3 पुलिस एहलकार उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि मथां ॾेरकी थाणे ते सरकार पारां केस दाख़िल कयो वियो आहे। उन सां गॾु जेको गिरफ़्तार थियल उन्हनि निजी जेल में हिकु त जो फौजदार आहे, उनजे ॿियो आमिर मलिक आहे, उनजे मथां ॾेरकी थाणे ते, ऐं ॿियो नवीद नाले फौजदार आहे, उनजे मथां मीरपुर माथेलो थाणे ते केस दाख़िल कयो। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे। जॾहिं टीम उते पहुती त उन्हनि पुलिस एहलकार निजी जगह में उन्हनि सां मज़ामत कई ऐं उन सां गॾोगॾु हिकु जेको गिरफ़्तार थियल हो मेन जेको डीलर हो, उन्हनि खे फरार करण में उन्हनि इहा ॼाण मिली आहे कि पुलिस हिकिड़ी निजी जगह ते जेके माण्हू ख़ासि तौर ते रूपोशी या जेके ॿिया माण्हू खणी करे उते उन्हनि खे ॿ ॾींहं 4 लुकाईंदा हुआ। अहिड़ी तरह उन्हनि खां डील ते पैसा घुरंदा हुआ, पैसा वठंदा हुआ। इन खां पोइ ASP घोटकी जा टीम छापो हणी निजी जेल ते निजी जगह ते उन्हनि खां जेको आहे उन्हनि जे मथां गिरफ़्तार कयो वियो आहे। उनजे मथां 3 पुलिस एहलकारनि मथां, जंहिंमें अकबर, शफ़ीक ऐं माशूक खमड़ो मथां ॾेरकी थाणे ते सरकार एक्ट तहत जेको केस दाख़िल कयो आहे। जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।